मेरी हाइट है 6 फीट और ये मुझसे कितना ऊंचा है आप खुद अंदाजा लगाएं। मैं अगर ऐसे भी खड़ा हो जाऊं फिर भी इसके शोल्डर तक भी नहीं पहुंच सकता। अंदर हिन ट्राली में छा पियो है? कुछ ना खाली है? जी जी दोस्तों हूं नथो ॾिसी सघां। मूंखे टुप ॾियणो थो पए हितां ई ॾिसी थो वठे। बेज़ार की छो था थियो? थोरो तकलीफ़ हूंदी आहे पोइ तकलीफ़ कहिड़ी थी अचे? भला छटनि में घणनि ते सुम्हंदा हूंदो तव्हां? जी ही बनियूं कंहिंजियूं आहिनि? की बनियूं जंहिंजो तव्हां कद ॿुधंदव न हैरान थी वेंदो, परेशान थी वेंदो। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स के मुताबिक दुनिया का सबसे लंबा आदमी तुर्किया का सुल्तान कोसन है, जिनका कद तकरीबन 8 फीट 3 इंच है। एशिया में अकेला जिंदा आदमी जिसका कद 7 फीट 9 इंच है वो है चीन के बाओशी शीन। तो क्या हम आपको जिस नौजवान से मिलवाने जा रहे हैं वो बड़े सगीर का सबसे लंबा आदमी है? तो चलें उसके गांव चलते हैं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं मौजूद आहियां मीरपुर ख़ास ज़िले जे तालके हुसैन बख्शी मरी जे ॻोठ सिकतो भील में। तव्हांखे पाकिस्तान जे सभ खां ड्रिघे सिंधी नौजवान सां मिलरायूं था। वॾे अचरज जहिड़ी ॻाल्हि आहे त सिंध में अहिड़ो अनोखो आलीशान किरदारु मौजूदु आहे, पर सरकार, समाजी तंज़ीमूं ऐं मीडिया मुकमल तौर हिन खे नज़रअंदाज़ करे बीठियूं आहिनि। हिन जो नालो आहे नौजवान जो शंकर भील, जंहिंजो तव्हां कद ॿुधंदव न हैरान थी वेंदो, परेशान थी वेंदो। हिन घणनि जा रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। तो दोस्तों भाउ सां ॻाल्हि ॿोल कयूं था, कुझु उर्दू में भी ॻाल्हि ॿोल कंदासीं। शंकर भाई पढ़ते हैं, क्या करते हैं? जी फिलहाल तो पढ़ता हूँ। हाँ, कौन सी क्लास में पढ़ते हैं? इंटर में। इंटर में पढ़ते हैं। जी। कहाँ पर पढ़ते हैं? खान शहर। जी जी खान शहर यहाँ से तकरीबन 8 किलोमीटर दूर है। तो कैसे जाते हैं वहाँ पर? भाई कभी कभी जाता हूँ बस में। बस में जाते हैं? जी जी मोटरसाइकिल चला लेते हैं आप? जी नहीं। मोटरसाइकिल चलाने नहीं आती? नहीं। अच्छा, कोई और चला, बैठ जाते हैं उस पर? जी जी उस पर बैठते हैं, ठीक है। लेकिन सही तरीके से नहीं बैठ सकता। अच्छा, सही तरीके से नहीं बैठते। जी आपके कद के बारे में पूछते हैं कि आपका कद कितना है, लेकिन मुझे अपने थोड़े दुख दर्द बताएं। अभी सुना है कि आपकी तबीयत सही नहीं रहती, क्या हुआ है आपको? सिंधी में ॿुधायो हलो। तबीयत सही कोन थी रहे तव्हांजी छा थियो आहे? मथे में सूर आहे। मथे में सूर आहे? जी, ॿी त का तकलीफ़ कोन्हे न? जी नहीं। अच्छा, तव्हांजो वालिद साहब छा कंदो आहे? मजदूरी कंदो आहे। मज़दूरी कंदो आहे। जी। ऐं ॿिया भाइर आहिनि, जी उहे छा था कनि? उहे भी मजदूरी कंदा। उहे मज़दूरी कनि था। जी जी गुज़र सफ़र कीअं थो थिए? ॾुखियो सुखियो थींदो आहे। ॾुखियो सुखियो थींदो आहे? जी, जी। अच्छा, तव्हांजी माशाल्लाह हेतिरी हाइट आहे। जी। असां ॾिसो हैदराबाद मां आया आहियूं तव्हां सां मिलण, जी। मीडिया वारा बि तव्हां अचनि था कि सरकार तरफ़ां, सरकार जे कंहिं खाते, समाजी भलाई जे खाते, सकाफ़त खाते, ज़िले इंतज़ामिया कॾहिं कंहिं तव्हांजी सार लधी आहे? जी नहीं। कॾहिं आया आहिनि तव्हां वटि? जी नहीं। कॾहिं बि कोन आया आहिनि? जी नहीं। हेॾियूं मीडिया ते तव्हांजी रिपोर्ट्स बि हलियूं आहिनि, जी अॻे हलियूं आहिनि तव्हांजूं? जी जी शंकर बता रहे हैं कभी कभार ये कॉलेज जाते हैं क्योंकि ट्रांसपोर्टेशन का मसला है। इंटर में ये पढ़ते हैं। इनके वालिद साहब भी मजदूर हैं और दूसरे जो भाई हैं दीगर वो भी मजदूर हैं, तो इनका गुजारा बहुत ही मुश्किल होता है। तबीयत भी सही नहीं रहती, ये थोड़ा शर्मा भी रहे, शाये तबीयत के ये मालिक हैं। कदावर शख्स है, अभी देखें मेरी हाइट है 6 फीट और ये मुझसे कितना ऊंचा है आप खुद अंदाज़ा लगाएं। मैं अगर ऐसे भी खड़ा हो जाऊं फिर भी इसके शोल्डर तक भी नहीं पहुंच सकता। पाकिस्तान में इतना लंबा शख्स मौजूद है, लेकिन क्योंकि ये पाकिस्तान में, सिंध में और सिंधी है, इस वजह से नज़रअंदाज है, कोई पूछता भी नहीं है। बहरहाल इनसे कचहरी करते हैं। ॿियो भला छा तव्हांजी हॉबीज़ आहिनि, ख्वाहिशूं ख्वाहिशूं जाम कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि, ॿुधायो? जूतो काय नंबर में पाईंदा आहियो? जूते जो नंबर आहे डायरेक्ट है न? ये मतलब तो मिली वेंदो आहे बाज़ार में, मार्केट में? ये ऑर्डर ते ठहराइणो तो। ऑर्डर ते ठहाराईंदा आहियो? अच्छा, किथां ठहाराईंदा आहियो? ये मीरपुर खास खां, हाँ। हैदराबाद खां। पोइ हीअ त तव्हांखे महांगो पवंदो हूंदो? जी जी माना हीअ मिसाल 3000 जो हुजे आम जी जी मार्केट में तयार, हिन ते घणो ख़र्च ईंदो ऑर्डर ते? ऑर्डर ते 3500 4000। माना 1000 खनि वधीक लॻे थो। तव्हांजो जेको वॻो आहे उन में घणा मीटर कपिड़ो लॻंदो आहे? 12। 12 मीटर? जी जी
मेरा असांजो 4.5 मीटर में कम थी वेंदो आहे। पोइ साल में घणा वॻा सुबरायो? साल में 6 वॻा सुबराईंदा जी आहियो। जी अच्छा सही आहे। ॿियो भला हैदराबाद कराची घुमण वेंदा आहियो? जी 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 हैदराबाद विया आहियो? जी हिकिड़ो दफ़ो? जी जी छा ते विया हो? बस में वियो। बस में विया हो? जी जी पोइ बस में त बीह विया हूंदो या वेही वियो? न न वॾी मुश्किल सां वियो आहे। वॾी मुश्किल सां वियो? जी 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 पोइ सफ़र में माना ज़ाहिर तकलीफ़ अचे थी तव्हांखे? जी जी जाम अचे। पोइ सफ़र नथा कयो न? जी जी अच्छा हिन भला इहो ॿुधायो ट्रैक्टर अंदरि हिन ट्राली में छा पियो आहे? कुझु न आहे। ख़ाली आहे? जी जी दोस्तो आउं नथो ॾिसी सघां। मूंखे टुप ॾियणो थो पए हितां ई ॾिसी थो वठे। तव्हांजी शादी थियल आहे? जी न हा पसंदि कई अथव किथे? जी न पसंदि कोन कई अथव? जी अच्छा इहो मूंखे ॿुधायो पंहिंजे ड्रिगे क़दम मां ख़ुशि आहियो बेज़ार आहियो? केॾी महिल ख़ुशि थियां थो केॾी महिल बेज़ार। अच्छा छाजे करे बेज़ार थी छो था थियो? छो त तकलीफ़ हूंदी आहे न पोइ तकलीफ़ कहिड़ी थी अचे? केॾी महिल ॾुखियाई थींदी आहे किथे किथे। अच्छा सही आहे। भला खटनि घणनि ते सुम्हंदा हूंदो तव्हां? अठ 8 फुट जी खट ते उहा तव्हां अलॻि ठहे थी? उहा अलॻि ठाराईंदा आहियो? अचो अचो वेहो। डबल खटूं 2 खटूं खटनि जी डबल तो समय तो ही भला बनी ॿार कंहिंजो आहे? जी ही बनियूं कंहिंजियूं आहिनि? ही बनियूं ॿार पोड़ो आहे न हे त उठंदी आहे। अच्छा तव्हांखे बनी ॿार आहे? जी न सफ़ा न? जी न अच्छा पढ़ाई खां सवाइ कमकार को कयो? जी न कम न कंदा आहियो? जी न हाणे कोन थो थिए कमु ॾुखियाई थींदी आहे कमु। दुखियाई थी है। मैं सरकारी इदारों के अमलदारों से मुखातिब हूँ। ये नौजवान इसकी हाइट आपको बताते हैं कितनी हाइट है, लेकिन ये दुनिया के उन चंद लंबे कदावर लोगों में शामिल है। बड़े अफसोस से कहना पड़ता है कि वफाकी इदारे, सूबाई इदारे इस नौजवान को मुसलसल नजरअंदाज कर रहे हैं। ये अपनी हाइट की वजह से, गैर मामूली जिसामत की वजह से सख्त तकलीफ में है, क्योंकि इसकी तबीयत सही नहीं रहती। इसकी ट्रीटमेंट की जरूरत है। आलम चन्ना साहब दुनिया के सबसे लंबे शख्स रह चुके हैं। उसके बाद नसीर सुमरो साहब, वो भी दुनिया के लंबे इंसान थे। गैर मामूली जिसामत की वजह से बहुत सारी बीमारियों का सामना उनको करना पड़ा और उनकी जल्दी डेथ हो गई। तो इस नौजवान की जिंदगी बचाने की जरूरत है। ये असासा है ना सिर्फ सिंध का बल्कि इस मुल्क का असासा है, लेकिन अफसोस से कहना पड़ता है कि इसको नजरअंदाज किया गया। वफाकी इदारों को नोटिस लेना चाहिए, सूबाई इदारों को नोटिस लेना चाहिए। कल्चर डिपार्टमेंट का जो मिनिस्टर है सैयद जुल्फकार शाह, उसका भी ताल्लुक इसी जिले से, जिस जिले से ये नौजवान ताल्लुक रखता है, मीरपुर खास से। लेकिन पता नहीं क्यों सैयद जुल्फकार अली शाह को ये नौजवान इतना लंबा है, अगर दूर से भी देखे ना जुल्फकार शाह, उनको ये नजर आ जाएगा। ये बैकवर्ड कम्युनिटी से इसका ताल्लुक है, भील बिरादरी से इसका ताल्लुक है। तो क्या अगर ये भील है तो इसको नजरअंदाज किया जाएगा? पाकिस्तानी है, सिंधी है। ये देखें इसका। अब आइए थोड़ा रखते क्या, अब अंदाजा लगाएं। मैं 11 नंबर का सैंडल पहनता हूं और इसकी साइज देखें। ये भाई बता रहे हैं कि 12 मीटर का ये सूट पहनते हैं। मेरा ये सूट 4.5 मीटर में बन जाता है। एक्स्ट्रा अखराजात भी आते हैं। सरकार को फौरी तौर नोटिस लेना चाहिए और इस नौजवान को अप्रिशिएट करना चाहिए। इसकी ट्रीटमेंट स्टार्ट करनी चाहिए, इसके चेकअप्स करवाने चाहिए। अच्छा तव्हांजो नालो छा आहे? सरवण ताईं तव्हांजे छा थिए? ही मुंहिंजे सौट जो पुटु आहे, मुंहिंजो भाइटियो आहे सर। अच्छा तव्हां हींअर ॿुधाए पिए त ही तकलीफ़ आहे हिनखे, जी हा। MRI वग़ैरह आप करायो था तव्हां? जी, जी। कहिड़ी तकलीफ़ अथसि? तकलीफ़ सर मथे में दर्द रहे थो हा। ऐं कॾहिं कॾहिं बेअंश थी वञेसि। बेअंश थियण खां पोइ न दाऊं करे थो जाम। अच्छा जी हा। मथे सूर करे? मथे जे सूर जी, मथे सूर करे करे पोइ बेअंश थी वञे थो। पोइ हुन इलाज वग़ैरह थिए पियो? इलाज सर जाम जब कंहिं डॉक्टर खे सम्झ में कोन आई। अच्छा जी हा। पोइ तव्हां ऐं इलाज जी विया के सर्जन वटि वञूं सर, एतिरो पैसो कोन जी। DC आहे मीरपुर ख़ासि, जी इहो त 16 वेझो ई वेझो। जी। उन ताईं तव्हां दरख़्वास्त खणी आयो त भाउ असां वटि हिकिड़े गैर मामूली कद जो माण्हू आहे, उहो बीमार आहे, हुनजो इलाज करायो। जी सर दरख़्वास्त खणी आया सर। कंहिं वटि? DC सर एतिरो मूंखे यादि न आहे नालो छा थी, मुंहिंजा ॿिया भाइटा हुनखे। पोइ उन छा कयो? उन वधीक कोन सोचियो ई कोन। कुझु बि कोन कई? न सर। या केॾी सितम ज़रीफ़ी आहे। हेॾो माना 7 फुट 9 इंच कद, ऐं उनजो इलाज कराइण लाइ तयारु कोन्हनि। तव्हांजो नालो छा आहे? साधु साधू? साधु राम तव्हांजो पुटु आहे नी? जी हाँ। कौन नंबर पुटु आहे?
ये चौथो नंबर आहे। चौथो नंबर आहे। अच्छा, हिन जो कद कॾहिं खां वधणु शुरू थियो? ये नंढो ॿार तक़रीबन 5-6 क्लास खां पोइ जेको आहे सो थोरो थोरो वधंदे माशाल्लाह। अच्छा, ये इनके वालिद साहब हैं साधु राम, ये बता रहे हैं कि ये जब 5वीं-6ठी क्लास में थे, यानी 10-11 साल की उम्र में थे, इन भाई की शंकर की हाइट बढ़ना शुरू हो गई। हींअर उम्र घणी न 20 साल है? हाँ, ये 20। अच्छा, कद उते जो तो बीठो आहे वधेसि पियो? यार असां हाणे तक़रीबन 5-7 महीना थिया वरी माउ पीउ कोन्हे। हा, पर हूअं 7 फुट 8 इंच त हो, अॻे अञा वधे या हाणे हिते ई हूंदो आहे, ख़ुदा खे ख़बर। अंदाज़ो छा आहे, वधियो हूंदो थोरो घणो? थी सघे इंच खनि वधियो बि हुजे। इंच खनि वधियो, माना 7 फुट 9 इंच? हा, 7 फुट 9 इंच वॾो कद आहे। माशाल्लाह। अच्छा, ही तव्हांजो बच्चो आहे, ज़ाहिर आहे वॾे कद मां तव्हां परेशान आहियो, ख़ुशि आहियो? ऐं ख़ुशि आहियां ॾाढो। ख़ुशि आहियो? छाजे करे? ते शुक्र असां ख़ुशि नसीब जेको आहियूं, असांजो नालो आहे। एतिरो इंसानु बसि ख़ुदा ताला जे तरफ़ां कीअं मिलंदो आहे, कुदरती आलम चना, उन खां पोइ ये पंहिंजे सिंध जो नालो आहे। अच्छा, शंकर के वालिद बता रहे हैं कि गैर मामूली जिसामत और लंबे कद की वजह से परेशान नहीं है बल्कि खुश हैं, क्योंकि सिंध का असासा है। आलम चन्ना के बाद, नसीर सुमरो के बाद सिंध का असासा है। इसके लंबे कद की वजह से इनका नाम है, इनकी इज़्ज़त है। परेशानियूं कहिड़ियूं कहिड़ियूं इनखे खणियूं पवंदियूं डिघे कद जे करे? परेशानियूं त हाणे अथण वेहण लाज़मी थींदियूं आहिनि, बहरहाल जीअं तीअं मिड़े वक़्तु गुज़ारे पियो। अच्छा, तबियत सही कोन थी रहे छा? तबियत तक़रीबन सही नथी रहे, पोइ कॉलेज बि घटि वेंदो आहे। सुतलो हुई, ज़ोरी तव्हां आया, इन जे करे मजबूरन असांखे उथारणो पियो। सही आहे। अच्छा, ही थोरो शर्मिलो तबियत जो आहे? जी हा, बसि फ़ुकरा माण्हू वाला। हाँ, ॻाल्हाए सफ़ा घटि थो? घटि ॻाल्हाईंदो, न ॻाल्हाईंदो आहे पर हू घटि ॻाल्हाईंदो। मीडिया जे साम्हूं थोरो लाराए पियो? ॻाल्हाईंदो आहे। अच्छा, सरकार कॾहिं परघोर लधी आहे कंहिं सरकारी खाते, ज़िले इंतज़ामिया, सकाफ़त खाते? न केर बि कोन्हे। केर बि कोन आयो आहे? कॾहिं को इनाम मिलियो हुजे, कंहिं तक़रीब में हिनखे घुरायो हुजनि? न का शइ कोन्हे, कुझु बि न? कुझु बि न। अच्छा, तव्हां छा मुतालबो कंदो हिन लाइ? कहिड़ी शइ जी हिनखे सख़्तु ज़रूरत आहे? बाबा मूंखे छा मुतालबो, गवर्नमेंट पाण ॾिसे पई असांजे सिंध जो माण्हू आहे, पाकिस्तान जो माण्हू एतिरो आहे, त असीं सोचणु खपे त हुनखे माना कहिड़ियूं कहिड़ियूं ज़रूरतूं हूंदियूं आहिनि, छा वीचारो परेशान हूंदो उथण वेहण में बि। गाॾी जी माना हिनखे सख़्तु ज़रूरत आहे? वॾी तकलीफ़ आहे, माना बस में सफ़र नथो करे सघे? तमामु ॾुखियो। बस में बि नथो सफ़र करे सघे, वैन में या मोटरसाइकिल या चंगची वग़ैरह में त नामुमकिन शइ आहे न? बिल्कुलु। हिन जो वॻो घणनि मीटर मां ठहे थो? थी वेंदो 11-12 मीटर तक़रीबन थी थो वञे। 12 मीटर मां? साल में घणा वॻा सिबजंसि? 4-5 तक़रीबन थी वेंदा। सही आहे। पोइ हाणे 12 मीटर माना हूअं वॻो ठहे 2,000 जो, आम माण्हू जो, 2 माण्हुनि जो, बल्कि 3 माण्हुनि जो पाए पियो, त उन ते बि तव्हां एक्स्ट्रा ख़र्च अचे थो? बसि मालिक पूरी कंदो आहे। तव्हां छा कंदा आहियो? मिड़े मज़दूरी कंदा आहियूं। पंज ॿनी ॿार कोन्हे? न, माल वग़ैरह? माल वग़ैरह बि कोन्हे। हारपो कयो था? जी हा। ऐं तव्हां ॿिया छोकिरा छा कनि? ॿिया छोकिरा पढ़ंदा आहिनि। पढ़नि था? जी सही आहे। त माना हिकिड़ो त हिनजी चेकअप वग़ैरह तव्हां करायो आहे? तबियत हिनजी सही नथी रहे? हा, करायो त चए बिल्कुलु सही थी वेंदो, ऐं कोई मसइलो न आहे। दवाऊं ॿवाऊं खाधियूं, हाणे अञा बि सही कोन थो रहे, तबियत सही नथी रहे। तव्हांजे ख़ानदान में को उन खां ड्रिगो रहियो अॻु में? न कोन्हे। सही आहे। ॿियनि भाइरनि जो कद नॉर्मल आहे? सभु नंढा आहिनि हिन खां। अच्छा, ॿिया किथे आहिनि? हिन जा भाइर आहिनि हिते मौजूदु? को आहे? तव्हांजो नालो छा आहे भाउ? अनिल कुमार। तव्हांजो छा थिए? भाई। तव्हांजो भाउ? तव्हां खां नंढो आहे? जी। केतिरो नंढो आहे? मौका तक़रीबन हूंदो 8-10 साल जो नंढो। 8-10 साल नंढो आहे। ऐं हीअ छा थियनि हिन जा? मुंहिंजो भाई। तव्हांजो नालो छा आहे? शिव कुमार। तव्हां 5 भाइर आहियो पाण में? ऐं भेनरूं घणियूं? हिकिड़ी। सभिनी भाइरनि भेनरुनि जा कद नॉर्मल आहिनि? नॉर्मल। हिन जो ड्रिगो आहे? इहो ई ड्रिगो। पोइ तव्हां भला हिन जे कद मां परेशान आहियो, ख़ुशि आहियो? बसि सही आहे, हाणे थी वाला जी तरह। हाँ, परेशानी कोन्हे का बि? परेशानी थींदी आहे हुनखे थिए थी? घर जे अंदरि वेंदो त घर नंढो हूंदो त हेठि थी पोइ वञे। अच्छा, दरवाज़े मां बि ॾुखियो माना? शंकर भाउ, ज़िंदगीअ मां ख़ुशि आहियो, परेशान आहियो? सची ॿुधाइजो। बसि हाणे ज़िंदगी अलाह ॾे ॾिनी आहे, शुक्र कयूं था, परेशान कोन्हे। परेशान त कोन आहियो न? पोइ इहो तव्हां शर्मिला चुप छो आहियो? शर्मी थोरी घणी थींदी आहे। गाना घणा ॿुधो था या ग़मगीन ग़ज़ल आहे? दोस्तो, ही भाउ शंकर जेको आहे सिंध जो असासो आहे, सिंध जो हीरो आहे।
हेड़ा माना छा चइबो आहे अमीर साहब, मुड़ुसनि जा कद कोन्हनि मापबा। मुड़ुसनि जा कद न आहिनि माप। हाणे तूं वरी फीथ घुराईंदो वती, शाबस अथई। फीथ इन करे त मुंहिंजो माण्हुनि खे यकीन ॾियारियूं, जेके चवंदा नी कूड़ आहे या छा आहे, त असांजे फ़ोटू असां पाण इन सां गॾु फ़ोटू कढाया आहिनि। यकीन कंदो मुंहिंजो जेको हीउ हथु आहे इन जे मतिलबु वारनि मथे जी चोटी जे वारनि ताईं न पियो पुॻो। हा त मुंहिंजो जेको हीउ हथु आहे न, इहो शंकर जे माना हिन हेसि ताईं पियो पहुतो, मतिलबु इहो बि मुंहिंजी तव्हां ॾिसी सघो था। त हीउ ॾिघो आहे, पर हीअ तबियत में नासाज़ी हुजण जे करे, बीमार रहण जे करे इलाही तंग थी पियो आहे। सो इन जे करे हालांकि हूअं अहिड़ी का ॻाल्हि न आहे, इलाही नॉर्मल इंसानु आहे। असांजे आम अगरि आयो पए हलण में ख़बर पए थी माण्हू जे, त उनजी फिज़िक कीअं आहे, उनजी बेहक कीअं आहे, हीअ फस्ट क्लास आहे अलहमदुलिल्लाह। रुगो हिनखे इन मां उहो छा शर्मिंदगी अहसास महरूमी मां हिनखे कढियो वञे। मूं अॻु में अपील कई त हिनखे ओपन जीपूं हूंदियूं आहिनि, जेके थोरी डिघियूं हूंदियूं आहिनि चेसिस वारियूं, उनमें कोई एॾो ख़र्चु कोन्हे, को अल्टर थी वेंदियूं आहिनि जीपूं, उनमें आसानी सां अची वञी सघे थो, पंहिंजे स्टडी कंप्लीट करे। ज़ाहिर हिन जा बि ख़्वाहिशूं आहिनि, हिन जा बि ख़्यालात आहिनि, हीअ बि दुनिया घुमे, सिर्फ़ु हिन ॻोठ ताईं महदूद न रहे, खाण ताईं वञण लाइ बि हीअ परेशान हुजे। मोटरसाइकिल ते बि सिधो नथो वेही सघे, ज़ाहिर आहे मोटरसाइकिल में हिनखे वेहण लाइ थोरो माना हाइट खपे। उन खां पोइ मोटरसाइकिल ते अगरि न वेहे त उन खां पोइ हिनखे खुलियल गाॾी खपे, आम कार में ई नथो वेही सघे। त सरकार सकाफ़त खाते जो वज़ीर हिन ई जेको आहे सो ज़िले जो आहे मीरपुखा जे सैयद ज़ुल्फ़कार शाह, बाबा ही सकाफ़ती हीरो आहे न, छो कोन्हे हीरो? हीअ असांखे रिप्रेज़ेंट करे सघे थो सिंध खे, हिन मुल्क खे, सॼी दुनिया में। असां माना वॾे फ़ख़ुर सां हिन जेतिरो खणी हुननि जो क़दुरु न हुजे, पर काट ऊचो करे त ॿुधाए सघंदा न, अहिड़ा जान असां वटि अथव। उहो आम हिकिड़ो को फनकार बीमार थिए त उन लाइ 4 करोड़ जो तव्हां चेक जारी करे सघो था, त हीअ छा 4 करोड़ 40 लखनि जो मुस्तहिक न आहे यार। अच्छा, पंजाब में वो लठ जेके आहिनि जंहिं हमला उछलाई, उन सां ई अरशद नदीम खे तव्हां उनखे हयईं त नेज़ो उछली त उनखे तव्हां गोल्ड मेडल घुराए, हिते तव्हां उनखे पिरापंडियूं पिया ॾियो, उनखे पैसा पिया ॾियो। हिनखे बि त ॾिसो, हिनखे प्रोमोट कयो, हिनखे तव्हां अॻिते आणो दुनिया ते, हिनखे ॿाहिरि मोकिलियो, हीअ दुनिया में वञी पंहिंजी निमाइश करे कद जी। न छाजे करे ही माना हिनखे नज़रअंदाज़ कयो अथनि? हिन में मूंखे जेको लॻे थो न, हिकिड़ो हिन जो पंहिंजो बि आहे, छो हीअ पाण एक्टिव नथो न एक्टिव नथो थिए। हा, अगरि हीअ पाण एक्टिव थिए, दुनिया खे ॾेखारे त आऊं हिकिड़ो एतिरो माण्हू आहियां, तव्हां अचो मूंसां मिलो। हिन जा हर शइ ॾिसो न, असां बि आयो वञे हुतां अॻिते न, हिन जा ॿिया ॿाहिरि हर शइ मिट माइट। अच्छा, हिन दोस्तो ऐं सभिनी साम्हूं हिनखे चवां थो शंकर खे, हीअ पाण शर्माए थो, लाराए थो, पाण खे सोशली जेको आहे महदूद न करे छॾियो आहे, समाजी सरगर्मियुनि में नथो वञे, इन में बिल्कुलु पाण खे लिकाए छॾियो अथसि। हिन में हिन जो बि हिकिड़ो ॾोह आहे। बिल्कुलु शंकर भाउ, हाणे ईअं कोन कंदे न, थोरो एक्टिव थींदे न, छो त बाबा शर्माई, तूं त फ़ख़ुर सां घुम। माण्हू वीचारा बिंदरा आहिनि, उहे पिया घुमंदा वतन। 4 दिना जी ज़िंदगी है, खाले पीले मौजूद आहे, ज़िंदगी जी का ख़बर न आहे। अलाह से तव्हांखे ॾिना, तव्हां घुमो फिरो, इंजॉय करो, ऐं दुनिया में खे घुमो, माना उनखे तव्हां एक्सप्लोर कयो, दुनिया ॾिसो, दुनिया में छा छा आहे यार। अरे मतिलबु माण्हू चवंदा आहिनि हिकु माना नंढी नंढी शयुनि ते वेठा मौजूदु आहे। हिकिड़े माण्हू जो रिकॉर्ड आहे, से मुंहिंजे अखि जो वार ई आहे, से 10 इंच जो या 8 इंच जो, उहो वर्ल्ड रिकॉर्ड में शामिलु थिए थो। से मुंहिंजा शेपर हेतिरा वॾा आहिनि, अवा उहे वर्ल्ड रिकॉर्ड में शामिलु आहिनि। से अवा ऐं हुन में मुंहिंजो पेर 11 इंच जो, त मुंहिंजो नाल छा वर्ल्ड रिकॉर्ड में शामिलु थो। हीअ त आहे ई 7 फुट 8 इंच जो, अञा हिन जो कदु वधे पियो, उमिरि। हाणे माशूक सर वटि बि टाइम कोन्हे को, माना हाणे तव्हां जंहिं महिल इहा हलंदी न तव्हांजी स्टोरी, या दुनिया ॾिसंदी तव्हांखे हक़ीक़त में। ऐं असांजा आऊं सिंधी दोस्तनि खे अपील थो कयां, इरफान तव्हांजे तवसुल सां साना वारनि खे ख़ासि तौर ते, जेके हर साल अमेरिका मां, तव्हां हर साल वीज़ाऊं ॾियो था अमेरिका मां, सिंध ने घुरायो था, जेके आम 2-3 कमु करे भाॼी था वञनि, तव्हां अमेरिका अचंदा, तव्हां हिन खे घुरायो न, भले तव्हां हुनजी मदद करे सघो था यार। तव्हां लाइ $2000 बि तव्हां लाइ को वॾो मसइलो आहे छा? तव्हां ईअं आम चाहिनि ते ख़र्च था करे छॾो, $2000 $3000, हीअ असासो आहे असांजे सिंध। शंकर भाउ, तूं छा आख़िर में मैसेज ॾियणु चाहींदे? क़ौम जे नाले को न्यापो, भला सिंधी भाइरनि खे को न्यापो ॾे। तोसां अचनि मिलनि माण्हू, तूं मिलंदे न हुननि सां। जी जी, मतिलबु तुंहिंजी हौसला अफ़ज़ाई केरु करे, केरु प्रोग्राम में घुराए तो वेंदे उन्हनि वटि, जी जी, उन्हनि सां मिलंदी ऐं शर्माई ते निकिरंदी कोन घरां। ठीकु आहे दोस्तो, हिते तव्हां खां वठूं था इजाज़त। तव्हांखे अॼोको विला कीअं लॻो, स्टोरी कीअं लॻी, ऐं असां वरी बार बार चऊं था, सरकार खे चऊं था, वॾी ज़िम्मेवारी उनजी आहे त हिन जी सार लहो, परघोर लहो, हिन खे अॻिते आणण लाइ। हा, तव्हांजे माप वठो, कद माप वठो, पाकिस्तान में हिन खां को डिघो हुजे तव्हां छॾियो, बिल्कुलु ठीकु आहे। हा,
जेकॾहिं पाकिस्तान में सभ खां ई डिघो आहे त पोइ हिन जो हक़ आहे, हक़दार आहे। असीं ओपन चैलेंज था कि हक़दार आहे, सही आहे। हीअ हक़दार आहे, हिन खे हक़ मिलणु घुरिजे। ॿियो पंहिंजनि सिंधी भाइरनि खे ख़ासि तौरु जेके सोशल मीडिया जा असांजा भाइर आहिनि, हिन दोस्त लाइ कैंपेन हलाइनि, बिल्कुलु हिन लाइ आवाज़ु उथारिनि पंहिंजो सिंधी भाउ, ऐं हिन खे पंहिंजो हक़ ज़रूरु मिलणु घुरिजे। बिल्कुलु मिलणु घुरिजे। हिते वठूं था तव्हांखां इजाज़त, सदाईं गॾु, माशाअल्लाह।